वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में सिंधी नौजवान इंजीनियर जे क़त्ल ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त ॿई नौजवान पंहिंजे कम करण लाइ आया हुआ, जिन खे कुझु शरपसंदनि बेदर्दी सां क़त्ल कयो। कुझु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जल्द ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। सेवण में पंजाब जे गवर्नर वलीगुल रहमान सां गॾु कलंदर लाल शहबाज जी मज़ार ते हाज़िरी भरण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त ॿोॾ मुतासिर इलाइक़नि मां 70 सैकड़ो पाणी नेकाल थी चुको आहे। जल्द रहियल इलाइक़नि मां बि पाणी कढी वठंदासीं, जीअं कणिक जी पोखी करे सघिजे। हिन वक़्तु समूरो ध्यानु रोडनि, घरनि ऐं आपाची सिस्टम जी बहाली ते आहे। वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी आबादगारनि खे कणिक जो ॿिज ॾियण बदिरां रोक रक़म फराहम कंदासीं। पंजाब जे गवर्नर वलीगुल रहमान चयो त शुरू खां इमरान ख़ान जी तरजीह ॿोॾ मुतासिर नाहे रही। माण्हू ॿुॾी रहिया आहिनि, पर इमरान ख़ान खे रुॻो इलेक्शन जो फ़िक्र हो। इमरान खान भली सियासत करे, असां ॿोॾ मुतासिरनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। उस इदारे के खिलाफ वो शख्स जहर उगलता है जिसने इसको पाला और पोसा, और 4 साल उस हद तक ये इदारा गया इसको कामयाब कराने के लिए। शायद ये कामयाब हो जाए और पाकिस्तान को भला हो जाए। धक्का स्टार्ट गाड़ी भी होती है ना, उसको आप धक्के लगाएं तो वो थोड़ी देर चटर करके चल पड़ती है, मगर ये तो यानी धक्का लगाने के बाद भी ये गाड़ी नहीं चली। डैन होती है, वो भी 3 घर छोड़ के वो हमला करती। आज हिंदुस्तान यानी बगले बजा रहा है इमरान न्याजी के इस जो उसने कल बातें कही हैं, यानी दुश्मन के हाथों में खेल रहे हैं, अपनी जात के लिए उसको ऊपर रखा है। जो वतन का नहीं है वो किसी का नहीं है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इमरान खान ते शिद्दी तनक़ीद। जंहिं इदारे इमरान न्याज़ी खे पालियो, उन ख़िलाफ़ ई ज़हर उगाचे रहियो आहे। ॾाइण बि 3 घर छॾे हमला कंदी आहे। पाकिस्तान ख़ातिर इदारनि इमरान खान खे कामयाब करण लाइ हर मुमकिन कोशिश कई, पर हीउ शख़्स नाकाम वियो। धिके स्टार्ट गाॾी बि थोरो ज़ोर लॻाइण सां हली पवंदी आहे, पर हीउ शख़्स धिके स्टार्ट गाॾीअ खां बि वियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं लाहौर में यूट्यूबर्स सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त इमरान खान जे इदारनि मथां तनक़ीद ते भारत में जशन आहे। भारती मीडिया इमरान खान खे पंहिंजो लीडर मञे थो। जेको शख़्स मुल्क जो नाहे ऐं शहीदनि जी रत जो क़दुरु नथो करे, उहो कंहिंजो बि नथो थी सघे। एक मेरे जानने वाले हैं, उनका सियासत से कोई ताल्लुक नहीं, वो एक कारोबारी आदमी। कोई महीना पहले मेरे पास इमरान न्याजी का पैगाम लेके आए कि आप शहबाज शरीफ के जानने वाले हैं, नवाज शरीफ साहब के जानने वाले हैं, तो आप उनके पास जाएं और उनसे कहें कि मैं डायलॉग करना चाहता हूं। तो मैंने उनको कहा कि किस इश्यूज के ऊपर? उन्होंने कहा जी 2 इश्यूज, एक आर्मी चीफ की अपॉइंटमेंट हम आपस में तय कर लें, और दूसरा कि जी ये हम इलेक्शन की डेट हम तय करने को तैयार हैं। इलेक्शन अगर कोई हमें डेट दें तो हम उसके तैयार। और दूसरा आर्मी चीफ की अपॉइंटमेंट जो भी है वो सारे का सारा एक सवाबदीद आइन ने वज़ीर आज़म को दी है, तो इसके ऊपर तो किस बात की भी मुशावरत करना चाहते हैं? और कि जी हम जॉइंटली मशवरा करके अपना 3 नाम वो दें और 3 नाम मैं लूँ। लेकिन यहाँ तक आर्मी चीफ की मुशावरत की बात है, वो एक आइनी मामला है, मुझे उनके साथ मुशावरत इस बारे में नहीं करनी। 1 महीनो अॻु इमरान न्याज़ी कारोबारी शख़्सियत ज़रिए आर्मी चीफ जी मुक़ररी ऐं नयनि चूंडुनि ते ॻाल्हियुनि लाइ पैगाम मोकिलियो। इमरान न्याज़ी पैगाम माणियो त आर्मी चीफ लाइ 3 नाला उहो ॾे ऐं 3 नाला हुकूमत तय करे। आर्मी चीफ जी मुक़ररी आइनी मामिलो आहे ऐं उहो वज़ीर आज़म जो सवाबदीद आहे। उन करे ॻाल्हियुनि खां साफ़ इनकार कयो। चार्टर ऑफ जमहूरियत ऐं मीसाकी मुशत ते ॻाल्हियुनि लाइ राज़पो ज़ाहिर कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो यूट्यूबर सां ॻाल्हि ॿोल दौरान इंकशाफ। संदसि चवणु आहे त इमरान न्याज़ी पंहिंजी ज़ाती मक़सदनि लाइ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो। इमरान खान जा पंहिंजा माण्हू चवनि था त मार्च खूनी आहे ऐं लाश किरंदा। अली अमीन गंडापुर जे बयान खां पोइ को शक न आहे त PTI जो लॉन्ग मार्च खूनी आहे। शहबाज शरीफ खे ॻाल्हियुनि जो को बि पैगाम नाहे ॾिनो। मां बूट पॉलिश कंदड़नि सां न आहियां ॻाल्हाईंदो, उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं। जन सां मुलाक़ात करण लाइ शहबाज शरीफ गाॾीअ जी डिग्गीअ में लिकी वेंदो हो। PTI चेयरमैन इमरान खान मुरीदकी में ख़िताब कंदे चयो त शहबाज शरीफ खे इशारनि ते हलाईंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं। उन्हनि खे चयो त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। भारत में जशन आहे त PTI फ़ौज सां मुक़ाबिलो करण लाइ निकिती आहे, उहो बिल्कुलु ग़लति आहे। असां रुॻो तामीरी तनक़ीद कंदा आहियूं। PTI जो लॉन्ग मार्च मुरीदकी मां मंज़िल तरफ़ रवां दवां।
नवंबर महीनो सियासत लाइ इंतहाई अहम साबित थींदो। आर्मी चीफ जी मुक़ररी वज़ीर आज़म जो जवाबदीदा आहे। इमरान खान केरु थींदो आहे मशवरा ॾियण वारो। फौज बचाव वारी वज़ारत तहत आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ नाला ॾींदी आहे। सियासतदान वेही आर्मी चीफ जी मुक़ररी कंदा त बाक़ी छा रहिजी वेंदो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जी सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त इमरान खान हिकु हफ़्ते खां एस्टेब्लिशमेंट खे टारगेट करे रहियो आहे। भारत इमरान खान जे बयान ते जश्न मल्हाए रहियो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त लॉन्ग मार्च दौरान सदाई बैकडोर ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं हाणे बि बैकडोर ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे परवेज़ इलाही चयो त CCPO लाहौर खे कंहिं जी ख्वाहिश ते वापसि नथो मोकिले सघिजे। चीफ सेक्रेटरी खे अव्हां जी ख्वाहिश ते मोकिले सघूं था। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो त हुकूमत इलेक्शन खां बचण ऐं भॼणु चाहे थी ऐं हाणे खेनि नओं ढोंग रचाए रही आहे। इदारनि बि चई छॾियो त लॉन्ग मार्च ते का बि पाबंदी नाहे। 4 नवंबर ते मार्च जो तारीख़ी आदुर्भाव कंदासीं। सीनियर सहाफ़ी एंकर अरशद शरीफ जे क़त्ल जे जांच जे सिलसिले में कीनिया पतल बरुकनी इंक्वायरी कमेटी जी वकार ऐं खुरम अहमद सां मुलाक़ात। ॿिन्ही भाइरनि खां वाक़े बाबति सवाल कया। ज़रियनि मूजिबि वकार अहमद जांच टीम खे ॿुधायो त अरशद शरीफ संदसि गेस्ट हाउस ते 2 महीननि खां तरसियल हो। कंहिं दोस्त संदसि मेज़बानी जो चयो। वाक़े वारे ॾींहुं अरशद शरीफ सां गॾिजी मानी खाधी। खुरम अहमद टीम खे ॿुधायो त कमरे मां निकिरण जे अधु कलाक बाद रोड ते रखियल पथर क्रॉस कया त फायरिंग कई वई। खोप जा गाॾी भॼाई। अरशद शरीफ जे इस्तेमाल हेठि आईपैड ऐं मोबाइल फोन कीनियन अख़्तरनि हवाले कया। अरशद शरीफ नैरोबी मुंतक़िल थियण जो सोचे रहियो हो, जंहिं लाइ हुन वीज़े जो मुदो बि वधारायो हो। मौला जट मुस्बत किरदार आहे। इमरान खान जो थुराइतो आहियां जंहिं अहिड़ो लक़ब ॾिनो। दुआ आहे त ही मौला जट कराची शहर लाइ कमु करे ॾेखारे। गवर्नर सिंध कामरान टीसो रिजूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त गवर्नर हाउस जो शिकायती सेल अवाम लाइ खोले छॾियो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह सुठो कमु करे रहियो आहे। कराची जे शहरनि जा पाणी ऐं बिजली जा मसइला हल करण जी कोशिश कंदासीं। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले खुरम में NA 45 ते नंढी चूंड लाइ पोलिंग ख़तम थियण में 1 कलाक रहिजी वियो। वोटिंग बिना वक़्फ़े शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। इमरान खान ऐं PTM उम्मीदवार जमील खान समेत 16 उम्मीदवार मैदान ते लथल। PTI जे मलिक फ़ख्र जमा जी इस्तीफ़ा सबबि सीट ख़ाली थी हुई। कराची जे इलाइक़े मशर कॉलोनी में क़त्ल कयल 2 टेलीकॉम मुलाज़िमनि जे केस में पुलिस वधीक 8 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जी वीडियो ऐं फोटो एल्बम ज़रिए सुञाणप कई पई वञे। वीडियोज़ या फोटो एल्बम में नज़र ईंदड़ जवाबदारनि जे क़त्ल में गिरफ़्तारी कई वेंदी। हिन वक़्त ताईं 6 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। हेल ताईं 45 खां वधीक शकी जवाबदारनि खे हिरासत में वरितो वियो। वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा, जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। हैदराबाद हाई कोर्ट बार मशर कॉलोनी में 2 नौजवाननि खे क़त्ल करण ख़िलाफ़ मज़मती ठहराव मंज़ूर करे वरितो। चीफ जस्टिस पाकिस्तान खां पाण मुरादो नोटिस वठण ऐं मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। IG सिंध चीफ सेक्रेटरी ऐं रेंजर्स समेत लाॻापियल इदारनि खां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी घुर। अॻवाननि जो चवणु आहे त 2 सिंधी नौजवाननि खे बेदर्दी सां तशदुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। वाक़े जी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। सिंध में बोड ऐं बरसात खां पोइ पकड़ियल बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 6 ॼणा फौत। तंगवाणी में कारे कामण वॻे नौजवान ज़फरुल्लाह ॾाहणी ऐं मंसूर अली बिजाराणी फौत थी विया। मीरपुर बोड़ो में 5 वरनि जी निगरी उस्मा ऐं थाणे बुलाखान में तेज़ बुखार वॻे नीगर सादिक सेताणी फौत थी वियो। कुल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नौजवान समेत 2 ॼणा फौत। कनककोट मां वधीक 1 ॼणो अगवा। 2 ॾींहनि अंदरि अगवा थी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो। चौपाई माल जे वापारी मोहम्मद खान सब्ज़ोई खे धड़े मां अगवा कयो वियो। वारसनि मूजिबि धाड़ेलनि जे नंबर तां फोन आई ऐं ॿुधायो वियो त खेसि अगवा कयो वियो आहे, भूंग तलब कयो वियो आहे।
जामचोरो टोल प्लाज़ा वटि पुलिस सां गिरफ़्तार 350 अफ़गाननि ते केस दाख़िल, 122 अफ़गाननि ते कोटड़ी ऐं साइड थाणे ते फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। 122 गिरफ़्तार अफ़गाननि खे कोटड़ी जी अदालत में पेश कयो वेंदो। रिमांड जी इस्तदा। दादू में फसल जे भेल तां बासरनि पारां ज़ाल मुड़स ते कुहाड़नि जा वार, रोड ते गीले मुबैना तौर तज़लील, बासर जवाबदारनि अरबाब खातू ऐं संदसि मुड़स बशीर पंवर खे कुहाड़नि जा वार करे ज़ख़्मी करे विधो। जवाबदार ॿिन्ही खे वारनि सां पकड़े रोड ते गिलींदा रहिया। ॿई ॼणा सिविल अस्पताल मुंतक़िल। मुतासिरनि पारां इंसाफ़ जो मुतालबो। ऐं ICC T20 वर्ल्ड कप जी शुरूआती 2 मैचेस में शिकस्त खां पोइ क़ौमी टीम जी पहिरीं कामयाबी। ग्रीन शर्ट्स नेदरलैंड खे 6 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 92 रन्स जो हदफ़ 4 विकेट्स जे नुक़सान ते पूरो करे वरितो। मोहम्मद रिज़वान 49 रन्स ठाहे निमाया रहियो। शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो करण ते शादाब खान खे मैन ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो।